दिलखराश ऐं तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे, इंसानियत खे लताड़ींदड़ वाक़ियो आहे। हिते जीअं इतला मिली आहे पुलिस खे, हिते फिलफोर सॼी पुलिस जी टीम मूं समेत मुंहिंजी सॼी टीम हिते पहुती आहे। क्राइम सीन बि असां विज़िट करे वरितो आहे। हितां खां कुझु तमामु ज़रूरी जेके शवाहिद आहिनि क्राइम सीन जा उहे खयां आहिनि ऐं क्राइम सीन जी टीम बि हिते अची चुकी आहे। क्राइम सीन खे महफ़ूज़ कयो आहे। जेके फ़ौती आहिनि जे अहलखाना सां राब्तो थियो आहे बज़रिया फ़ोन, अञा उहे हिते पहुची न सघिया आहिनि। उन्हनि तमामु ज़रूरी जेके इतलात आहिनि उहे ॾिनियूं आहिनि, पाण उहे ऑन वे आहिनि, अची रहिया आहिनि हिते। त इंशाअल्लाह ताला जी एफ आई आर बि दाख़िल कंदासीं जल्द अज़ जल्द। कुझु जेके जवाबदार आहिनि उन सां रिलेटेड तमामु ज़रूरी इतलात अलहमदिल्ला थोरे ई वक़्त में असां ताईं पहुची वियूं आहिनि। इन ते कमु कंदासीं इंशाअल्लाह ताला। इनखे कानून जे कटहरे में हाणे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾियारींदासीं। पुलिस जो तालुक़ जेको आहे उहो कहिड़े इलाइक़े सां आहे, छा पिया ॿुधायो? साईं इनिशियल जेके इतलात आहिनि इहे शिकारपुर जा ॿुधाए था वञनि कि हिते बेसिकली दे आर फ्रॉम शिकारपुर, पर बलूचिस्तान वारे पासे मुक़ीम आहिनि करंटली ऐं गुज़िश्ता 5-7 महीननि खां इन एरिया में रही रहिया। अच्छा, इहो छा ॿुधायो आहे वारसनि त हिननि केतिरो वक़्तु अॻु में जेको आहे उहो शादी कई हुई ऐं क़त्ल जा कारण कहिड़ा ॿुधाया आहिनि? इनिशियल इतलात इहे आहियूं आहिनि कि 5 खां 7 साल पहिरीं हिननि जी शादी थी, पाण में प्यार जो परणो हुयो ऐं जेके ज़ाहिरा हिकिड़ो फैमिलीज़ इन ॻाल्हि ते राज़ी न हुयूं त कोर्ट मैरिज इन्हनि कई हुई ऐं उन जो ई शाख़सानो आहे कि अॼु इहो अफ़सोसनाक वाक़ियो थियो। अच्छा, इहो बि ॿुधायो पियो वञे त हिननि में जी बिल्कुलु इहे चौबोल बिल्कुलु असां ताईं पहुता आहिनि कि हिननि जो पाण में को फ़ैसिलो वग़ैरह थियो, को संग चटी बि लॻी। उन खां पोइ इहो मसइलो कीअं थियो आहे, हाणे जीअं मूं तव्हांखे चयो हुन जा अहल खाना दे आर ऑन देयर वे, दे आर कमिंग हियर ऐं कुझु कलाकनि में उहे बि इंशाअल्लाह पहुची वेंदा त उनखां मज़ीद इन बारे में पुछा गिछा कंदासीं। पाड़े वारनि जो चवणु आहे त जेको आहे कातिल पाण जेको फ़ोन करे वारसनि खे ॿुधाए त असां क़त्ल कयो ऐं पंहिंजा लाश वसूल कयो, उन महिल तव्हां केॾी ॼाण आहे? जी बिल्कुलु, जेको मक़तूल जो भाउ आहे उन सां बदिरिया फ़ोन ॻाल्हि थी आहे, उहो बि इन ई रीति ॿुधाए रहियो आहे कि उन्हनि खे का फ़ोन कॉल मौसूल थी आहे ऐं कातिल उन्हनि जे बकौल इहो कन्फेस कयो आहे कि उन क़त्ल कयो आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। ऐं हिकिड़ी जेकी हैरानकुन ॻाल्हि इहा आहे, तव्हां पाड़ेसरनि जो ॻाल्हि कयो कि पाड़े में कंहिं माण्हू को आवाज़ का शइ न ॿुधी आहे। हालांकि तव्हां हिते पाण मौजूदु आहियो, ॾिसो था कि नंढा नंढा घर आहिनि, क्लोज़ विसिनिटी में घर आहिनि। इहा ॻाल्हि पाण हिकिड़ो सवालिया निशान आहे कि अहले इलाइक़ा अहले मोहल्ला इन्हनि छो को शोर शराबो न ॿुधो, जॾहिं बेईमाना तरीक़े सां मारियो वियो आहे, 3 जानूं हुयूं आहिनि, त ज़रूरु का रड़ का कूक थियणु घुरिजे हा। त इन तमामु एंगल्स खे असां इंशाअल्लाह ताला प्रूव कंदासीं ऐं इन्हनि खे जल्द अज़ जल्द जेके ज़ालिम आहिनि इन्हनि खे कानून जे कटहरे में आणींदासीं ऐं सख़्त खां सख़्तु सज़ा। पाड़े वारनि जो चवणु आहे त इहे कातिल अची हिननि वटि कुझु ॾींहं पहिरियां रहियल हुया, राति बि हिते रहियल आहे ऐं उन में राति जे अंधेरे में उन्हनि खे जेको आहे कुहाड़नि जो वार करे ऐं जेको आहे क़त्ल करे पोइ फ़रार थी विया आहिनि। इहे अनकन्फर्म्ड ॻाल्हियूं ज़रूरु साम्हूं अचनि थियूं पियूं। जीअं अधे क्वेश्चन कयो कि हिन जो पाण में को ठाह थी वियो हो, पैचअप थी वियो हो, संग चटी लॻी हुई, उन खां पोइ पाण में खीर खंड थी आहे। अगेन इहे सभु फ़िलहाल त क़यास आरायूं आहिनि। जेसि ताईं मक़तूल जी फैमिली हिते अची कोन थी वञे, पंहिंजो हिकिड़ो बयानु कोन थी ॾे, उन खां पहिरीं मां सम्झां थो का बि राय क़ाइमु करणु क़बल वक़्तु हूंदो। थैंक यू।